अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असांजी हमेशह कोशिशि हूंदी आहे त असांजी सुहारी सिंध में जेके मुख़्तलिफ़ तरीक़े सां ख़िदमतूं करे रहिया आहिनि, असां उन्हनि महबूब माण्हुनि जी तव्हां सां मुलाक़ात करायूं। त अॼु असां वटि इंतिहाई बहितरीनु इंसान ज़िले मीरपुर ख़ास जे इंतिहाई ख़ूबसूरत शहर जे ऐं उन ख़ूबसूरत शहर जा बहितरीनु इंसान ऐं जेके थर भिटनि जे कुशादे सफ़र में जेका ज़िंदगी गुज़ारे हाणे जेका आहे सा तमामु बहितरीनु जेका आहे साईं हिन वक़्तु पंहिंजी ड्यूटी फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि मीरपुर ख़ास में। ऐं मीरपुर ख़ास में इंतिहाई बहितरीनु डॉक्टर आहिनि, असांजा इंतिहाई मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। साईं डॉक्टर लेखराज मल साहिबु असां सां मिलिया आहिनि। ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ा महबूब माण्हू मिलंदा आहिनि। त अॼु तव्हां सां कचहरी करायूं था डॉक्टर लेखराज मल सां। साईं नमस्ते। हाँ साईं नमस्ते। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास, अल्लाह जो शुक्र आहे। सर सभ खां अवल तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो असांजे यूट्यूब ते जेके असांजा दोस्त ॾिसनि था, वफ़ा सुमरो लाहौती जे मुख़्तलिफ़ पेजिस ते तव्हांखे ॾिसनि पिया, उन्हनि जे लाइ तव्हां पंहिंजो तारुफ़ ज़रूरु। बिल्कुलु, मुंहिंजो नालो डॉक्टर लेखराज मेंगवाड़ा आहे ऐं असल मुंहिंजो ॻोठु बारासिंदो छाछर तालुक़े सां तालुक़ु आहे। ऐं मूं पंहिंजी MBBS लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर में कई आहे, 2010 में कई आहे। हुन खां पोइ मूं पंहिंजी सर्जरी में महारत कई आहे, असुल FCPS कई आहे आगा खान हॉस्पिटल कराची में। तक़रीबन 5 सालनि खां मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल में कमु करां थो ऐं प्राइवेट बि शाम जो कमु करां थो। मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं आहिनि, उनजा ऑपरेशन बेसिकली आउं जनरल सर्जन आहियां, जंहिंमें अंडनि जा ऑपरेशन, पथरियुनि जा ऑपरेशन, पिते जी, गुर्दे जी, मसाने जी, या अंडे जो कैंसर, हर्निया, अपेंडिक्स, मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं। ऐं आउं बि अक्सर साईं वांगुरु त सोशल मीडिया ते अवेयरनेस कैंपेन हलाईंदो आहियां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बारे में, या को इशूज़ जो थी वेंदा त उन्हनि मामलनि जो तमामु वीडियोज़ उनजी इंफॉर्मेशन जेको ठाहींदा रहंदा आहियूं। तमामु नेकी जा कमु कंदड़ इंतिहाई प्यारो इंसान साईं लेखराज मल राठौड़ साहिबु असां सां गॾु आहिनि। लेखराज साहिबु, तव्हांजो हीउ ज़िंदगी जो सफ़र भला कीअं रहियो? सभु खां हिन में जेका जॾहिं एतिरो वॾो तव्हां सफ़र करे हिन असांजे खिते जी ख़िदमत करे रहिया आहियो, MBBS डॉक्टर आहियो, त हीउ एतिरो सारो जेको आहे सो हिकिड़ो थर भिटनि जो इलाइक़ो आहे, उतां वरी तव्हांजी तालीम, उतां वरी हितां जेका असां डॉक्टर थिया MBBS, त हिन जे लाइ तव्हांखे केतिरा कशाला करणा पिया, केतिरियूं तकलीफ़ूं तव्हांजे वॾड़नि खे करणी पवंदी आहे तव्हांखे? बिल्कुलु, मूं पंहिंजी इब्तिदाई तइलीम 5 ताईं ॻोठ में कई, जिते मुंहिंजे ख़्याल में अॼु ॾींहुं ताईं लाइट गैस पाणी वग़ैरह अञा हुते कोन्हे। हुन खां पोइ 6 खां इंटर ताईं मुंहिंजी तइलीम हुई अमरकोट जी हुई। पोइ वरी असीं डॉक्टरी में मेडिकल में मेरिट ते मुंहिंजी सिलेक्शन थी थरपाकर ज़िले मां। पोइ 5 साल मूं हुते लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में MBBS कई। हुन खां पोइ वरी अॻियां ज़िंदगी जे सफ़र खे वधाइण लाइ वरी असीं आगा खान में 2011 में हाउस जॉब कई। पोइ 2012 में मूं FCPS पार्ट 1 जेको पास कयो। पोइ 13 खां वठी 17 ताईं मैं 5 साल आगा खान यूनिवर्सिटी में पंहिंजी रेजिडेंसी जेको ऑपरेशन जी महारत उहो मूं कई। पोइ 2019 में मुंहिंजो FCPS पार्ट 2 जेको आहे सो एग्ज़ाम पास थियो ऐं गवर्नमेंट नौकिरी मिली वई। पोइ वरी थर 3 साल, छो त मुंहिंजो कर्ज़ो थर ते ऐं मुंहिंजो डोमिसाइल उतां जो, 3 साल मूं थरपारकर ज़िले में गवर्नमेंट जॉब कई। ऐं 3 सालनि खां पोइ जेको मूं बदिली कराई, हींअर तक़रीबन 2019 खां जेको आहे सो आउं मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल में कमु करां। हिते बि मुंहिंजा काफ़ी ज़िलनि जा थरपारकर जा पेशेंट अचनि था, अमरकोट जा पेशेंट अचनि था, अछड़े थर जा अचनि था, टंडेलारा जा अचनि था, बदीन ज़िले जा अचनि था। 5-6 ज़िलनि जा जेके हिते पेशेंट अचनि था, उनजी जेतिरी असांजे वसार हूंदी आहे, जेके वीचारा ग़रीब मस्जिद हूंदा आहिनि, उनजी जेतिरो बि असांजे वसां थी सघे त असीं उनजी जेको आहे सो मदद कयूं था। उनजी जेकॾहिं हिते न आहे त अॻियां किथे दोस्तनि जेके चई अॻियां मोकिलींदा, जेतिरो पंहिंजे वसाए थिए त असीं उनजी बिल्कुलु मदद कयूं था। दोस्तों, साईं लेखराज सां ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ा महबूब माण्हू मिलंदा आहिनि। अॼु असांखे मिलिया आहिनि साईं लेखराज मल साहिबु। लेखराज साहिबु, तव्हां तमामु भली ॻाल्हि कई त थर जो हिकिड़ो कर्ज़ हो, त ऐं उते जे मारूड़नि जी ख़िदमत कयां, त उहे तव्हां तमामु हिकिड़ी जेका असां जस लहिणो हिन ॻाल्हि जे लाइ। अच्छा, आख़िर में असांजा काफ़ी जेके आहिनि से हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, उन जे हवाले सां जेके मतिलबु ॿारहाड़ी में एहतियात आहिनि, जेके मिसाल चमड़ी जी बीमारी, हींअर ख़ारिश जी बीमारी आम आहे, त उन हवाले सां असांजे उन्हनि जेके मारूड़ा दोस्त आहिनि असांजा, जेके सुहारी सिंध जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में, तव्हांखे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो त हू कहिड़ो एहतियात कनि, जीअं हिन मुख़्तलिफ़ बीमारियूं ख़ारिश या उनखां अलावा ॿियूं हींअर जेके बरसातुनि खां पोइ जेके मुहलिक बीमारियूं निकितियूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां कुझु अवेयरनेस? लेकिन हीअ बरसाति जे पाणी बीहण जे करे हींअर असांजे ॿारहाड़ी में मलेरिया ऐं डेंगी बीमारी जी काफ़ी आहे। हाणे हुनजो एहतियाती तदाबरी आहिनि त पंहिंजे घर जे आसपास ॾिसो पाणी बीहण न खपे। अगरि जेकॾहिं मच्छर आहिनि त उते फ्यूमिगेशन मीन्स स्प्रे थियणु खपे। उनखां अलावा जेके राति जो सुम्हनि था त पंहिंजो मॉस्किटो जेको मच्छरदानी हूंदियूं आहिनि उन्हनि जो इस्तेमालु करे। इहे ॾिसो हीअ बीमारियूं आहिनि जिन खां माण्हू बची सघे थो, ऐं इहे बीमारियूं जानलेवा बि थी सघनि थियूं। जेकॾहिं अगरि मलेरिया दिमाग़ ते फैलिजी थी वञे या सीरियस थी वञे, शॉक में वञे थो, डेंगी बुखार आहे, त इहो
ॿियो नंबर ई बरसाति जो पाणी बीहण जे करे चिमड़ी जो ख़ासि क़िस्म जी जेको असीं चऊं था सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन जंहिंमें गड़ थी वञनि था जिसनी में जंहिंमें पाऊं गंद भरिजी वेंदो आहे त इहो गंदे पाणी जे करे इन्फेक्शन थिए थो त इहो गंदे पाणी खां बचनि अगरि गंदे पाणी वञनि था पंहिंजे डेटोल साबुण या कोई बि क़िस्म जो साफ़ु साबुण आहे उनखे जेको आहे सो पंहिंजा जेको आहे सही धोअनि। ॿियो नंबर जो गंदे पाणी जे करे बीमारी थिए थी पेट ख़राबु थिए थो न गंदो पाणी खे त ॻोठनि में पाणी पीअनि था उहो साॻी पाणी वाटर में अचे थो वरी हुन त आऊं इहो चवंदुसि पाणी खे गरम करे पीअनि छो त हुन पाणी में जरासीम हूंदो आहे हुन में मुदे जी बीमारी आहे हुन में हेपाटाइटिस ए आहे जंहिंखे सिंधी में पाण पीलियो चवंदा उहो थिए थो कारी साई थिए थी ठीकु आहे कारी साई रत जे करे थींदे पाणी जे करे कोन थी थिए पर इहो आहे त पाणी उॿारे पींदो त अव्हांजूं काफ़ी बीमारियूं जेको पेट ख़राबु करण जूं इन्फेक्शन उहो कोन थींदियूं त इहे जेके ॾिसी तदाबीर आहिनि ऐं मानी खाइण खां पहिरीं पंहिंजे ॻोठ में ॿाहिरि माण्हू साबुण खां हथ सही कोन था धोअनि त हथ धोअण ताकी पेट में जरासीम न वञे ॿाहिरि जूं ख़राबु शयूं आहिनि जेको गाॾियुनि ते मिलनि थियूं मिठी दज़ मिटी जी लॻे थी उहो कोशिशि करे घटि कनि त इहे जेके एहतियाती तदाबीर कंदा न अधु खां वधीक बीमारियूं जेको ऑटोमेटिक थींदियूं ई कोन उन्हनि खे असां वटि अचनि जी ज़रूरत कोन पवंदी इन जे करे इहो पंहिंजो जेको आहे वधीक ख़्यालु रखनि। ऐं महिरबानी अॼु असां सां महबूब डॉक्टर असांजा महबूब दोस्त आहिनि इंतिहाई ख़ुशी थी असांखे डॉक्टर लेखराज मल राठौड़ साहिबु असां सां गॾु आहिनि। राठौड़ साहिबु अॼु जेका असांजे सामिन खे लास्ट पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदो तालीम जे हवाले सां असांजे हिंदू कम्यूनिटी या उन खां अलावा मुस्लिम भाइर आहिनि या असांजा ॿिया सिख ईसाई जेके दोस्त आहिनि तालीम उन जा बचड़ा जेके आहिनि तालीम खां कुझु पोइते आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? बिल्कुलु असां ॾिसो ग़रीब चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लिम हुजे मज़लूम ग़रीब जेको बि आहे उनजो हथियार आहे तइलीम। आऊं हिकिड़े छाछरे जे पासे में ॻोठ मां थी हिते हींअर वेठो आहियां त कंहिंजे करे वेठो आहियां सिर्फ़ु तइलीम जी वजह त असांजो तइलीम ज़ेवर आहे ऐं पंहिंजे जेके बि कम्यूनिटी असांजी पोयां हुजनि चाहे असांजा हिंदू भाइर हुजनि मुस्लिम हुजनि क्रिस्त हुजनि या ॿिया हुजनि उहो तइलीम खे न छॾीनि उहो तइलीम खे वापराइनि ऐं जेको आहे सो महिनत कनि ऐं असांजा माण्हू हाणे दुनिया जे तक़रीबन हर मुल्क में पहुची विया आहिनि ऑस्ट्रेलिया हुजे दुबई हुजे अमेरिका हुजे यूरोप हुजे इहो ई असांजो हथियार त आऊं चवंदुसि त पंहिंजे ॻोठनि में स्कूलनि जी माण्हुनि खे मालिकी करणु खपे स्कूलनि जी पंहिंजी मालिकी करणु खपे स्कूलनि जी सार संभालणु खपे स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे ॻोठ में आस पास में जेका बि आहिनि हुननि खे पढ़ाइणु खपे ऐं हुननि खे पोइ अॻिते यूनिवर्सिटी लेवल ते हुनजी जेतिरी बि पंहिंजे अवेयरनेस एजुकेशन लाइ उहा अवेयर किथे उहो अॻियां हली जेको पंहिंजे मुआशिरे लाइ हिकिड़ो सुठो किरदारु अदा करे सघनि। डॉक्टर साहब तमामु बहितरीनु ॻाल्हि डॉक्टर तव्हांजी ॻाल्हि ते मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे कंदुसि त हिकिड़ो मिसाल आहे तव्हांजो इलाइक़ो आहे तव्हांजो ॻोठु आहे कांटियो मंदरु उते जॾहिं मुंहिंजो वञणु थियो हिकु दफ़ो त उते मां वीडियो व्लॉग ठाहे रहियो हुउसि त कंहिं दोस्त उते जो जेको हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो वाणियो आहे हुन वीचारे मूंखे दीवान दोस्त हो उन मूंखे ॻाल्हि कई त अदा तव्हां ईअं कयो हीअ जेके पोइ हिते घर आहिनि इन्हनि जो वीडियो ठाहे अचो। मूं हुन खां पुछो त हैरत मां पुछो मूं चयो हीअ छो भला चई जेकॾहिं तुंहिंजे पेज खे या तुंहिंजे इन शइ खे अॻिते आणणो आहे त हिन ॻोठ खे भर छो त हिन ॻोठ जा माण्हू फॉरेन कंट्रीज़ में यानी दुनिया जे ॿियनि मुल्कनि में रहनि था ऐं सभु डॉक्टर आहिनि के इंजीनियर आहिनि के ऑफिसर आहिनि त उनजे करे जेका असां तमामु घणो ॾिठो वेंदो ऐं तव्हांखे बिल्कुलु हितां रेस्पॉन्स मिलंदो। वाक़ई ईअं थियो उहो मूं वीडियो ठाहियो त उन ॻोठ जे माण्हुनि मूंखां बिल्कुलु राब्ता कया उन्हनि व्हाट्सएप ते आया उनखां अलावा मूंखे बहितरीनु नमूना आच कई त बाबा तव्हां जेकॾहिं ॿाहिरि मुल्क अचणु चाहियो त तव्हां कोशिशि कयो असां तव्हांजी हेल्प कंदासीं त आउं उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। अॼु असांजे साम्हूं इंतिहाई महबूब माण्हू बहितरीनु इंसानु डॉक्टर लेखराज मल राठौड़ साहिबु थर भिटनि खां ऐं हाणे जेका असांजी वॾो हिकिड़ो नालो आहे मीरपुर ख़ासि में डॉक्टर लेखराज जो। दोस्तो दुआ कयो त असांजो हीउ प्यारो दोस्त अञा वधीक कामयाबु थिए ऐं हिन जा जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मुफ़ीद हुई तव्हां ताईं पहुचाईसीं असांजी दिलि चाहियो। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाउती खे अॻे कंहिं वीडियो ताईं ॾियो मुर्की मोकल हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार बेड़ा सिकुंजे सगन जा छिके जल्दी छेड़ा चङो पार बेड़ा हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा। ख़ुदा